मैरापुर में टाउन मुलाजमन पारां मुतालबन जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट कर रहा है आकाश कुमार। टाउन कमेटी मैरापुर के मुलाजमन के वक्त सिर पगार, ग्रेजुएटी, पेंशन और डेली वेजेस मुलाजमन के पक्को न करने वाले अमल खिलाफ एम्प्लॉइज यूनियन मैरापुर के सदते टाउन कमेटी ऑफिस का मेन गेट ताईं एहतजाजी रैली कढी वही। मुज़ाहिरीन के हथन में प्ले कार्ड हुआ जिन मत टाउन ऑफिसर खिलाफ नारा दर्ज थियल हुआ। एहतजाजी रैली टाउन कमेटी ऑफिस में वापस पहुंची मुलाजमन धरणो हणी वेही रहा। उन मौके ते आवाज टीवी न्यूज़ अॻियां दाईंदे एम्प्लॉइज यूनियन टाउन कमेटी मैरापुर के अगवानन चेयरमैन सैयद रफीक शाह, सदर अख्तर हुसैन शेख, नायब सदर अमीर बख्श शेख बिनूराम चयो त कचन मुलाजमन जूं पगारूं 12,000 है। असां चऊं कम से कम न कयो त 20,000 कयो, 15,000 कयो। ॿियो इंक्रीमेंटियूं असांजूं रहियल आहिनि, डिफरेंस रहियल आहिनि। इंक्रीमेंट असांखे एनी हाउ खपे, कुझु बि थिए। उन ते हू धमकियूं थो ॾिए त मां तोते FIR कराईंदुमि। मां जी बिस्मिल्लाह FIR कराए भले। असां 2011 खां धिका ऐं थाबा खाऊं था पिया। हर ऑफिसर के असां दाऊं ॾियूं था, हर किरारे के असां दाऊं ॾियूं था पिया। हर उन जेको बि टाउन कमेटी जो अमलो आहे, ऑफिसर तबिको आहे, असां रोई न पुकारियूं था त आख़िर असांखे तव्हां छो बेज़ार कयो आहे। यको असां 2011 खां मसला रहिया पिया आहिनि त हाल छो था कयो। असांजो मुतालबो इहो आहे जेके असां मुलाज़िम कचा आहिनि उनखे तव्हां पको कयो। असांजो इहो अर्ज़ु आहे त कचनि खे पको करे ऑफिस जो ऑर्डर ॾिए ऐं असांजी पगार कचनि जी वधाए। असांजा डिफरेंस रहिया पिया आहिनि, एग्रीमेंटियूं रहियूं पियूं आहिनि, हर शइ रही पई आहे, पर असांखे का सालनि खां वठी कोन थी मिली वञे। असांजो पुराणो मक़सदु आहे, असांखे पुराणे खाते खां वठी रुलाईंदा आया आहिनि हिमल ताणी। असां हर 3 महीने असां रोड ते था वेही रहूं, नारा हणी 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 असां पंहिंजे घर हलिया था वञूं। असांजो को बि असांजो ॿुधण खुधण वारो को बि न आहे। त असांजूं वधियल पगारूं असांखे मिलनि, इंक्रीमेंटूं रहियूं पियूं पोयां गुज़िरियल 3 सालनि खां वठी। जेको ऑफिसर अचे थो त उहो सदाईं असांखे ॾटा ॾेई थो वञे। बजट न आहे, काॾे थी वञे? 2.25 करोड़ बजट आहे, उहा काॾे थी वञे? आख़िर छो न थी उहा जेको ज़ाहिर थिए बजट। जॾहिं त टाउन ऑफिसर मोहम्मद यूसुफ शेख चयो त मुलाज़िमन जा जेके जाइज़ मसला आहिनि मां उहे हल करे छॾिया आहिनि। इन जा जेके मुतालबा आहिनि इलीगल आहिनि, जेके लीगल आहिनि उहे असां पूरा करे छॾिया आहिनि। सभ खां पहिरियां सैलरी असां ऑलरेडी करे छॾी आहे। पेंशन, ग्रेजुएटी उहे चेक असां ऑलरेडी इशू करे छॾिया आहिनि ऐं मिली विया अथनि। डेली वेजेस वारा चवंदा असांखे कंफर्म ऑर्डर ॾियो। जेके अमीरानी मुस्लिम साहब चेयरमैन वाटर कमीशन हुयो उन लाइ था ऑल ओवर पूरी सिंध में असां उहो कंफर्म करे कोन था सघूं। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़ मैरापुर।